अस्सलाम वालेकुम नाज़रीन, फास्ट न्यूज़ सां गॾु मां आहियां साजिद गोराई। नाज़रीन ख़बर शामिल कंदासीं। जरवार मान जरवार लॻोट मीर खान कबूल में हाशिम फ़कीर जो सालियानो उर्स मुबारक थी गुज़रियो, जंहिंमें अक़ीदतमंदनि समेत इलाके वासियुनि वॾे अंग में शिरकत कई। मेले जी शुरूआत जहानपुर शरीफ जे गादी नशीन सैद ज़कावत बुखारी चादर चाड़े मेले जो इफ्ताह कई। जॾहिं त मेले में कोड़ी कोड़ी जो रांद ॿारनि लाइ झूला, मिठाई जा दुकान ऐं ॿिया स्टॉल पिण लॻाया विया ऐं मौसीक़ी जो प्रोग्राम बि मुनक़िद कयो वियो, जंहिंमें गज़लनि जो बादशाह सैद ज़कावत बुखारी समेत ॿियनि सूफ़ी फनकारनि राग ॻाए माण्हुनि जे वजद तारे करे छॾियो। नाज़रीन ख़बर शामिल कंदासीं। खानपुर महर में फुटीअ जो फसल मुकम्मल तौर ते तबाह थियण ज़री डीलरनि ख़िलाफ़ आबादगारनि मोहम्मद खान शर, एडवोकेट नूर मोहम्मद सियाल, शहज़ादो शर ऐं ॿियनि जी अॻवानीअ में प्रेस क्लब आॾो एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मुज़ाहिरीन ज़री डीलरनि ऐं ज़राअत खाते जे अमलदारनि ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई। उन मौक़े ते एहतजाज कंदड़नि चयो त ज़राअत खाते जी नाअहली सबबि खानपुर महर में अछी मक जे हमले सबबि असांजो फसल तबाह थियो आहे। हिननि चयो त हाणे फसल जो फुटी मुकम्मल तबाह थी वियो आहे, पर सरकार का बि वहर करण लाइ तयार नाहे। नई गैर मयारी दवाऊं विकिरो कंदड़ डीलरनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे थी। हिननि चयो त असांजो फसल मुकम्मल तौर ते तबाह थी वञे, असांखे मुआवज़ो ॾिनो वञे ऐं ज़री कर्ज़ ऐं ढल माफ़ कया वञनि, असां आबादगारनि खे मुहाशी कंगालीअ खां बचायो वञे। खबर शामिल कंदासीं हालाणी मां त हालाणीअ में पाकिस्तान पीपल्स पार्टी ज़िले नौशर फिरोज जे जनरल सेक्रेटरी खान मोहम्मद ऐवान ऐं ॿियनि उहिदेदारनि जी प्रेस कॉन्फ्रेंस। मूंसां गॾियल इंफॉर्मेशन तारका मेरापुर मोहतरम ताहिर नागराज, यूथ जो सदर नौशर फिरोज जो मोहतरम नादिर चंदू साहब, साईं सदाम शाह साहब, टीकाराम चंदू साहब, मूंसां गॾियल मुंहिंजो दोस्त करीम जान लहरी। हिते सभ खां पहिरीं ऐं प्रेस क्लब हालानी जे दोस्तनि खे जी वॾी महिरबानी जिन असांखे टाइम ॾिनो। अॼु जो अचण जो मक़सदु असांजो सिर्फ़ु इहो हुयो त 18 तारीख़ 18 अक्टूबर असांजो जेको मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा 2007 में आई हुई साने कारसाज़, उहो जलसो असांजो जेको 18 अक्टूबर असां हर दफ़े मल्हाईंदा आहियूं। हिन जे करे PDM जे प्लेटफॉर्म तां पाकिस्तान डेमोक्रेट मूवमेंट जे तरफ़ां, जंहिंमें असांजी 11 ॿियूं सियासी पार्टियूं गॾियल आहिनि, उन तरफ़ां हिकिड़ो वॾो जलसे जो इनकाद कराची जिनाबाग में करे रहिया आहियूं। उन हवाले सां असांजे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी, जेका असांजी ताज़ी टियों ॾींहुं मीटिंग थी हुई CM हाउस में, इहो ई चयो वियो त बाबा पाकिस्तान पीपल्स पार्टी जी गवर्नमेंट सिंध में आहे ऐं उन हवाले सां त पाकिस्तान पीपल्स पार्टी जा जेके उहिदेदार आहिनि, जेके जियाला आहिनि, उहे वधि में वधि पंहिंजा जलसा जुलूस वठी हिते कराची में पहुचंदा। उन सिलसिले में मां हिते हालाणी में पंहिंजे दोस्तनि सां मीटिंग कई आहे ऐं मीटिंग करण खां पोइ प्रेस कॉन्फ्रेंस करण जो मक़सदु इहो हुयो त असां 18 अक्टूबर ते हितां जा हज़ारनि जी तादाद में जुलूस वठी करे असांजो डिविज़नल प्रेसिडेंट मोहतरम ज़ियाउल हुसैन नजार साहब, असांजी सुभाणे मीटिंग थिए पई पीपल्स सेक्रेटरी नवाबशाह में, जंहिंजी सदारत असांजो सिंध जो सदर मोहतरम निसार अहमद खोड़ो करे रहियो आहे। उन में ज़ियाउद्दीन लंजार साहब आहे, असांजो डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट मोहतरम फिरोज़ अहमद ख़ान जमाली साहब आहिनि ऐं मक़सदु सिर्फ़ु इहो आहे त इमरान ख़ान जेको हिन वक़्तु पाकिस्तान लाइ नासूर बणिजी चुको आहे, जहिड़ी महांगाई ग़रीबनि लाइ कई अथई, उन हवाले सां या जहिड़े तरीक़े सां ही पाकिस्तान पीपल्स पार्टी हुजे या ॿियूं तंज़ीम हुजनि, उन्हनि जे ख़िलाफ़ करप्शन जा जेके केस करे रहियो आहे, उन हवाले सां PDM जे तरफ़ां इहा ई ॻाल्हि कई वई आहे त हींअर जेको जलसो पहिरीं गुजरांवाला में थिए पियो ऐं ॿियो जलसो जेको 18 तारीख़ जेको कराची में थिए पियो ऐं 6 जलसा हिकिड़ा पूरे पाकिस्तान में रखिया विया आहिनि। असांखे पूरी पक आहे त हिननि जलसनि खां पोइ इमरान ख़ान घर ॿेड़ो ज़रूरु थींदो ऐं इंशा अल्लाह ताला पाकिस्तान पीपल्स पार्टी वरी हिकु दफ़ो पंहिंजे इलेक्शन में ईंदी ऐं इंशा अल्लाह ताला पाकिस्तान पीपल्स पार्टी वधीक ख़बरुनि ऐं न्यूज़ अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो फास्ट न्यूज़।